जो तमामु वॾी शख़्सियत ऐं हुन जो ख़ानदानी तौर ते साईं ताज मोहम्मद अबड़ो साहब जो फर्ज़ंद मीर नादर ख़ान अबड़ो जो तफ़सीली इंटरव्यू तव्हांखे ॾेखारींदासीं असीं। ऐं मोहन जे दड़े जी धरती यानी मुंहिंजो जनम भूमि लाड़काणो आहे, जेको असांजो सिंध छा पूरे पाकिस्तान जो हिकिड़ो मशहूरु सियासी समाजी अदबी फलाही मज़हबी ज़िलो आहे, छो जो असांजे लाड़काणे जी मिटी ऊंची आहे। ऐं मां जुमे जे ॾींहुं ॼाओ हुउसि, ऐं मुंहिंजी दाई अम्मा हुई साबिक़ डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली बेगम अशरफ अब्बासी साहिबा। हे त अजीब ग़रीब सवाल करे छॾियो। हा हाणे हिकिड़ी असांजी टंग क़बर में आहे, हिकिड़ी ॿाहिरि आहे। 50 साल उमिरि थी वई आहे, नौजवान मुंहिंजा वॾा थी विया आहिनि, सवाल न कयो त पोइ घर मां न कढी छॾियो।